अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिकु भेरो ॿीहर हिकिड़ो राति खां नओं बेस शुरू थियो आहे समूरी सिंध में। ऐं वरी जेको आहे मुश्ताक सरकी ते जेको आहे तनक़ीद जा नश्तर वसाया पिया वञनि ऐं सिर्फ़ु उन्हनि खे मौक़े जी तलाश हूंदी आहे त किथे को अमल अहिड़ो थिए त माण्हू पंहिंजे तौबुनि जा रुख मुॾा कनि। 5-6 ॾींहं पहिरियां दोस्तो इहो जेको आहे सिराज कासिम तीली जेको हिकिड़ो वीडियो बयानु ॾिनो ऐं न सिर्फ़ु वीडियो बयानु ॾिनो पर उहो बयानु मेन स्ट्रीम मीडिया में नशर बि थियो आहे, हलियो बि आहे ऐं इन खां अलावा अख़बारुनि में बि सिराज कासिम तीली जो बयानु छपियो आहे। ऐं उन बयान खां पोइ ॾिठोसीं त हर तरफ़ ख़ामोशी, चुपचाप माठार हुई। 2 ॾींहंनि ताईं कंहिं माण्हू खे ख़बर ई न पई, कंहिं सिंध जे आशिक़ खे, कंहिं सिंध जे अॻवान खे, कंहिं शऊर खे इहा ख़बर ई न पई त इहो बयानु छा आहे, थियो छा आहे, चकर छा आहे। जॾहिं असां आवाज़ु उथारियोसीं उन खां पोइ 3 ॾींहंनि खां जेको आहे सोशल मीडिया ते ज़बरदस्त हिकिड़ी मुहिम शुरू थी ऐं ज़बरदस्त जेको आहे सिंधियुनि पारां सोशल मीडिया मोर्चे तां इन सिराज कासिम तीली खे शटअप कॉल ॾिनी वई। सॼी दुनिया में रहंदड़ जेके सिंधी आहिनि उन्हनि पंहिंजे भरपूर कावड़ जो इज़हार कयो ऐं सोशल मीडिया मोर्चे ते मां ॿीहर चवां थो ज़बरदस्त ताक़तवर हिकिड़ो सगारो असां आवाज़ु उथारियो आहे सभिनी गॾिजी करे। कालो को ट्विटर ट्रेंड बि इन जी हिकिड़ी कड़ी आहे जंहिंमें लखें ट्वीट्स थिया आहिनि ऐं सॼी दुनिया खे असां ॿुधायो आहे त सिंधी कंहिं बि सूरत धरती जे विरहांगे या सिंध जी वहदत जे वार जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहिनि। 3-4 ॾींहंनि खां लखें माण्हू उन्हनि जो तालुक़ु ज़िंदगी जे कहिड़े बि शोबे सां छो न हुजे, उहे सिराज कासिम तीली वारे अमल ते इंतिहाई कावड़ियल नज़र आया आहिनि। 4-5 ॾींहं खां सिंधियुनि जो ग़म, गुस्सो, कावड़ जेका आहे सभु ॾिसनि पिया, सभिनी खे महसूसु थिए पई, सभु हिन खे मॉनिटर ऐं ऑब्ज़र्व बि कनि पिया। पर मां चैलेंज थो कयां त ॿुधायो कहिड़ो माण्हू अमली मैदान में लहण जो ऐलान करे थो, कहिड़े माण्हू या जुरत ऐं बहादुरी जो मुज़ाहिरो कयो तीली जी फैक्ट्री ते घेराव जो? कंहिं बि न कयो। बशमूल पीपुल्स पार्टी, बशमूल समूरियूं कॉम्पर्स जमायतूं, बशमूल जेके बि समाजी तंज़ीमूं आहिनि, बशमूल जेके बि स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, वकील, सहाफ़ी यानी जेके बि सिंध जा पुट आहिनि, सोशल मीडिया खां अलावा अमली तौर ते कंहिं बि तीली खे ॾंडो ॾियण जी कोशिशि न कई, न को ऐलान कयो, न को अमल कयो, ज़रे बराबरि बि। को वॾो धरणो, को वॾो घेराव कंहिं त न कयो, पर नंढड़ो एहतजाज बि किथे न आहे थियो। मां चैलेंज पियो कयां, 4-5 ॾींहं खां इहा गेम हले पई। कराची जी दिलि, सिंध जी दिलि कराची ख़िलाफ़ कोई बि माई जो लाल मैदान अमल में नज़र न आयो। एसिन में वेही, ड्राइंग रूम्स में वेही, स्मार्टफोन, एंड्रॉइड फ़ोन हथनि में रखी हिकिड़ो ट्वीट था कयूं, हिकिड़ी फेसबुक पोस्ट था रखूं, पेप्सी जूं जेके बि प्रोडक्ट्स आहिनि काटा जो निशान हणी, सिराज कासिम तीली जे चेहरे ते काटा जो निशान हणी पंहिंजो कमु पूरो करे चऊं था त वॾो असां कमु कयोसीं, वॾो को फाड़िया मारियासीं, थी रहियोसीं। इहा वञी असांजी बेहसी बीठी आहे। त पोइ जॾहिं मुश्ताक सरकी, उन जा दोस्त, उन जी टीम सभु ॻरा नतीजा साम्हूं हुजण जे बावजूद जंग जो ऐलान करे थी, मैदान अमल में लहण जो ऐलान करे थी, त पोइ असांजो को बि गैरतमंद सिंधी उन जी ताईद नथो करे असांजे उन पॉज़िटिव अमल जी। काल 4 बजे मूं ऐलान कयो त आचर ॾियारे
शाम जो 4 बजे सिराज कासिम तीली जी फैक्ट्री पेप्सी साइट एरिया हबीब बेग चौरंगी वट मां दोस्तन समेत धरणो हणंदुसि। ॿुधायो कहिड़े सिंध जे सचे पुट इन धरणे जी हिमायत कई सवाइ मुंहिंजे ज़ाती दोस्तनि जे, ज़ाती मुश्ताक सर की टीम जे? हिकिड़ो को ॿुधायो जंहिं वॾे लीडर काल ट्विटर ट्रेंड में को भला इनखे इंडोस कयो जे त यार इहो अमल सही आहे, असां इन जी हिमायत था कयूं? हिकिड़े बि न कई। असांजे मुस्बत अमल जी कंहिं बि हिमायत न कई, न कंदा आहिनि कॾहिं बि, मूंखे सॼी ख़बर आहे। 4 बजे मुश्ताक सर की उन फैक्ट्री जो घेराव करण जो ऐलान थो करे आचर ते। 5 बजे खां हलचल शुरू थी थिए कासिम तीली ऐं हुनजे कासिम तीली जो समूरो जेको नेटवर्क आहे हिकिड़े कलाक में थी हलचल मची वञे। मां सलाम थो पेश कयां सिंध जे गैरतमंद पुटनि खे, पंहिंजे दोस्तनि खे, टीम मुश्ताक सरकी खे के जेके एॾियूं सख़्तियूं सही कूड़े केसनि खे मुंहुं ॾेई पुलिस जा तशद्दुद बर्दाश्त करे पोइ बि पुट मुंहिंजा अरॾा बीठा आहिनि मैदान अमल में मुश्ताक सरकी सां कुल्हो कुल्हे में मिलाए। उन्हनि खे सलाम, निमी सलाम। काल 4 बजे मूं ऐलान कयो धरणे जो। 5 बजे खां हलचल शुरू थी वई। 5 बजे खां तीली खे फिक्र थी वई त अलाए छा थींदो आचर ते। सभिनी खां पहिरीं फोन मूंखे 5:30 बजे धारे जॾहिं मां साकरे में हुयुसि, फोन आई त इहो धरणो तव्हां न हणो। मूं चयो मूं इहो धरणो हणंदुसि, कुझु बि थी पए। वरी मूंखे 15 मिंट खां पोइ फोन आई त जंहिं इलाइक़े में धरणो हणो था साइट एरिया में, उते को बि सिंधियुनि जो घर न आहे। चइनी तरफ़ उर्दू स्पीकिंग ऐं पश्तूननि जा घर आहिनि ऐं पश्तून ऐं उर्दू स्पीकिंग उहे जेके माज़ी में तमामु घणा एक्टिव रहिया आहिनि। हिकिड़ा MQM लंडन में, ॿिया ANP में, हिक ॿिए सां झेड़ींदा रहिया आहिनि ऐं उन्हनि घरनि जी अक्सरियत जेका आहे हज़ारनि जी तादाद में पेप्सी कंपनी में मुलाज़िम आहे। ऐं तव्हां जीअं पहुचंदा तव्हां मथां हमिलो थींदो, ब्लड शेड थींदो। मूं चयो भल हमिलो थिए। हाणे मां उहे ॻाल्हियूं थो कयां जेके मूं वटि रिकॉर्डिंग्स मौजूदु आहिनि। जेको मां खां पुछंदो मां उनखे ॿुधाईंदुसि। मुंहिंजो माण्हू, ॿिए खे मां वज़ाहत कॾहिं बि न ॾींदो आहियां त मूंखे इहो अणसिधी तरह दामान कयो वियो त तव्हां पहुचंदा तव्हां मथां फायरिंग थींदी। मूं चयो मां हर हाल में पहुचंदुसि। उन भली मूं ते हमिलो कराए, भल मूं ते हमिलो कनि, भर असां ते फायरिंग थिए, असां हर हाल में पहुचंदासूं। वरी मूंॾे फोन आई त खुदारा पंहिंजो वेन्यू चेंज कयो, याने पेप्सी कंपनी ते धरणो न हणो, तव्हां कराची प्रेस क्लब ते धरणो हणो। मां इहो बि रद्द कयो उन्हनि जो मुतालबो। SSP DIGs ॿियूं जेके उन वेस्ट ज़ोन जूं आहिनि, कानून लागू करण इदारनि जूं शख़्सियतूं, उन्हनि ॻाल्हायो त हिन मामले खे संजीदा वठो। ही मामूली ॻाल्हि न आहे, सेंटीमेंट जो सेंटीमेंट सां टकराव आहे। हिकु तरफ़ तव्हां सिंधी हूंदा, ॿिए तरफ़ हुनजा मुलाज़िम पश्तून ऐं मुहाजिर आहिनि जेके हुनजे उन मुतालबे जा हामी आहिनि त तव्हां मैदान अमल में ईंदा, वॾो ब्लड शेड थींदो। त महिरबानी करे जॻह चेंज कयो। जॾहिं मूं उनखे बि जवाबु ॾिनो त राति 9 बजे खां पोइ तमामु घणी मूंखे संजीदा कॉल्स अचणु शुरू थी वियूं। मूं चयो तव्हांखे जेको वणे कयो। ऐं आख़िरकार काल उन्हनि चयो त असां तीली खां जेको आहे स्टेटमेंट चेंबर ऑफ कॉमर्स जे प्रेस रिलीज लेटर हेड ते जारी था करायूं
ऐं उहा स्टेटमेंट उन्हनि जारी कयल वई आहे तफ़सीली, जंहिंमें तीली खे इहो चयो वियो आहे, सिराज कासिम तीली खे, त तूं सिंध धरती जे ख़िलाफ़ न ॻाल्हा, कराची खे सिंध खां अलॻि करण जी ॻाल्हि न कर। ऐं हू प्रेस रिलीज़ वाज़े आहे ऐं हिकिड़ो ॿियो वीडियो बयान बि आहे। मां जॾहिं तनक़ीद कंदड़, ही चिथरूं कंदड़, ही बेसबब जंहिं वटि को सबूत ई न आहे, बकवास कंदड़नि खे मां शटअप कॉल बाद में ॾींदो आहियां। तव्हांखे ख़बर आहे, हिकु ॿ ॾींहंनि जो हो जमालो थी वञे, पोइ जॾहिं मां हिकिड़ी वीडियो रखंदुसि त इन्हनि सभिनी जी दांगी सां मोकारो मलिजी वेंदो। जेके बि माण्हू बकवास कनि पिया त मुश्ताक सरकी साईं माल वठी छॾियो, मुश्ताक सरकी सिंध विकिणी छॾी, मुश्ताक सरकी सिंध जो सौदो करे छॾियो। इन्हनि खे हिकिड़ो ॾींहुं अञा ॿियो ॾींदुमि त भली हो जमाला कनि। सुभाणे मां हिकिड़ो वरी सबूत तव्हांजे साम्हूं आणींदुसि त पोइ ख़बर पवंदी त जॾहिं इहा प्रेस रिलीज़ जारी थी, जंहिंमें हुनजो सॉफ्टवेयर अपडेट थियो, हुन वाज़े लिखियो आहे त मां मेमण पुटु आहियां, सिंध जो पुटु आहियां ऐं सिंध धरती सां प्यारु कंदो आहियां ऐं सिंध मूंखां वधीक को बि सिंधी न आहे। ऐं हुन हेॾी डिघी प्रेस रिलीज़ में वाज़े तौर ते पंहिंजे मुतालबे में अमेंडमेंट कई आहे, तरमीम कई आहे। तरमीम कई आहे त जेको बि हुन पहिरियां ॻाल्हि ॿी कई, हाणे सफ़ा क्रिस्टल क्लीन ॻाल्हि आहे हुनजी, त जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, रोड रस्ता, उन्हनि जी तामीर जे लाइ कराची जा रोड रस्ता ऐं इहो इंफ्रास्ट्रक्चर जो मामिलो जेको आहे उहो फ़ौज हवाले कयो वञे, कराची शहर खे न। वरी मूंसां पाण सिराज कासिम तीली ॻाल्हायो, तव्हां सां छो नथो ॻाल्हाए? तव्हां सां उहे कुवतूं छो नथियूं ॻाल्हाइनि जेके सिंध दुश्मन कुवतूं आहिनि? मुश्ताक सरकी सां छो था ॻाल्हाइनि धरणे जे ऐलान खां पोइ? तव्हां त लखे माण्हू सोशल मीडिया ते वेठा आहियो सिराज कासिम तीली जे ख़िलाफ़। मुश्ताक सरकी एतिरो पॉलिटिकल फिगर त न आहे। मुश्ताक सरकी जे सॾ में एतिरो छो आहे असर जो कलाकनि में माण्हू राब्ता था कनि जिन जे ख़िलाफ़ असां वञूं था? त इहो ई सिराज कासिम तीली जेको तव्हांजे पीपुल्स पार्टी सां बि न आहे ॻाल्हाईंदो, जेको कंहिं वॾे कॉम्प्रेस अॻवान सां बि न आहे ॻाल्हाईंदो, उन माण्हू मूंखे पाण फ़ोन कई ऐं उन मूंखे फ़ोन कराई। जेके असांजा कराची जा वारिस आहिनि, पालारी साहब, मां नाला वठी चवंदुसि त हुनजा जेके चङा मुड़ुस आहिनि, राति उन्हनि मूंसां ॻाल्हायो, ख़ासि खेलनि ॻाल्हायो, जोखियनि ॻाल्हायो। तयारी तीली सिंधी आहे, हीअ असांजो भाउ आहे बकोल उन्हनि जे। हीअ असांजे गड्ढा मलीर लियारी सरजानी वारे सिंधी वसंदनि में ही रोड रस्ता पक्का करण जे लाइ निकितो आहे। तव्हां ख़ुदारा इन मामले खे न कयो ख़राब। हे असांजा सिंधी चवनि था त जॾहिं तीली ॻाल्हायो मूंसां, सिराज कासिम तीली, त उन वाज़े तौर ते ॿुधायो त मां कॾहिं बि सिंध जे ख़िलाफ़ न आहियां रहियो। को हिकिड़ो मुंहिंजो बयानु या हिकिड़ो को सबूत खणी अचो। मूंखे हुन ॾोरापनो त तव्हां मूंखे एम जो जेको आहे चयो त भतो गॾु कंदो आहे अल्ताफ़ जो, त मां सॼियूं तनक़ीदूं बर्दाश्त कयूं। पर हुन चैलेंज कयो त साईं 15 साल जो मुंहिंजो रिकॉर्ड कढो। जेकॾहिं मां एम जी का हिमायत कई हुजे, मां मुखालफ़त ज़रूरु कई आहे पर हिमायत न कई, तव्हां कावड़ में मुंहिंजो किरदारु तबाह करे छॾियो आहे। 28 मिंट जी फ़ोन कॉल ते हुन सिर्फ़ु मूंखे वज़ाहतूं ॾिनियूं। मूंखे छो ॾिनियूं वज़ाहतूं? हिकिड़ो ई सबबु हुयो त हुनखे ख़बर आहे ही माण्हू पोइते न हटंदो, चई करे ही माण्हू कढी ईंदो मुंहिंजी फैक्ट्री जॻहियूं। त जॾहिं तव्हां स्टेक मञायो था पंहिंजो असर रसूख़ सिंध जे इशूज़ ते, त उहे माण्हू तव्हां सां ॻाल्हाइनि था। पोइ हुन चयो त मां हर क़िस्म जी वीडियो ऐं एश्योरेंस ॾियण लाइ तयारु आहियां जंहिंमें तुंहिंजा दोस्त, तूं, टीम वारा मुतमिन थियो। त असांजा कई दोस्त आहिनि जिन इहा विच में ॻाल्हि ॿोल कराई आहे ऐं हुन वाज़े चयो आहे त कराची खे सिंध खां अलॻि करण जी मां न ॻाल्हि कई आहे, न कंदुसि। जॾहिं माण्हू एतिरी दावा थो करे, एतिरी सचाई सां अप्रोच थो करे, त पोइ असां वटि जवाज़ कहिड़ो थो रहे? पोइ तव्हां ई माण्हू वरी असां सां नथा बीहो।
कहिड़े धरणे में मुंहिंजी हिमायत कई वई आहे सिंध जे घणघुरनि पारां? जॾहिं मां ॿधिजां थो, जॾहिं मुंहिंजा माण्हू दोस्त दिलबर ॿधिजनि था, को हिकिड़ो माण्हू ॿुधायो जेको अची मूंसां गॾु बीठो हुजे अमल में? मां जाली डोमिसाइल मामले ते 52 दोस्तनि समेत ॿधिजी वियुसि। सलाम पेश थो कयां मुंहिंजे प्यारे जिगर खे, समीर मीर शेख साहब खे, जेको अॻु पीपुल्स पार्टी में हुयो, हाणे PTI में आहे। रात जो 2 बजे पंहिंजी निंड फिटाए बचड़नि खे छॾे मूंसां गॾु अची बीठो ऐं उन हलीम आदिल शेख साहब खे बि आंदो थाणे ते। सलाम थो पेश कयां मर ड्रिबाई साहब खे, जंहिं समूरी संगत वठी करे जेको आहे उते फिरेर थाणे ते अची मुलाक़ात कई, मालकी कई। त इहे किरदार यादि रहंदा। बाक़ी जेके बकवास कनि था या कराइनि था, सॼी ख़बर आहे मूंखे। उन्हनि खे सिंध ॾिसे पई। बाबा ठीकु आहे, मुश्ताक सरकी जॾहिं धरणे जो ऐलान कयो, पोइ तव्हां को त न पुछो, मां कयो अॻिते वधी करे। जॾहिं कंहिं गैरत न कई, मुश्ताक सरकी गैरत कई। ऐं मुश्ताक सरकी न आहे सोचींदो त केतिरो नुक़सानु थींदो, केतिरा केस ठहंदा, केतिरियूं गिरफ़्तारियूं थींदियूं, केतिरो तशद्दुद थींदो, पर मोहबत सिंध में ऐं नफ़रत सिंध दुश्मन में असां अॻिते निकिरी पवंदो चरियनि वांगुरु। पोइ वरी तव्हां वेही जेको आहे तमाशा कंदा। मुंहिंजे मुस्बत अमल खे कयो आहे न हिमायत। काल जेको मां ऐलान कयो धरणे जो, अचो आहे मुड़ुसु माण्हू थी चवां मुश्ताक सरकी तोसां गॾु बीठा आहियूं। पोइ जॾहिं मूंसां को गॾु नथो बीहे त इहो मुंहिंजो मैंडेट आहे, मां पंहिंजा फ़ैसिला कहिड़ा बि कयां, कहिड़े बि मामलनि ते मां कंहिंसां बि ॻाल्हायां, इहो मुंहिंजो अख़्तियार आहे। छो जो मां भोॻियां बि पाण थो अकेले सिर, त मुंहिंजो इहो अख़्तियार, इहो राइट आहे त मां ॻाल्हाइण जे लाइ बि कंहिंजे लाइ दर बंदि न कयां पाण सां। पोइ भल तव्हां मूंखे लालची चओ, पैसा वरितई, हे कई हो कई, तव्हांखे त को खंघे बि नथो। इन जे लाइ नथो खंघे, तव्हां घरनि में वेठा आहियो। मुश्ताक सरकी सां इन लाइ गोॾा खोड़नि था सभु अची, जो मुश्ताक सरकी मैदान अमल में बीठो आहे, कराची खे बचाइण लाइ बीठो आहे, कराची में रहंदड़ सिंधियुनि जी मालकी लाइ बीठो आहे, कराची में रहंदड़ धारियुनि खे ॾंडो ॾियण जे लाइ बीठो आहे। तॾहिं माण्हू झुकी करे वेही ॻाल्हाइनि था। बाक़ी मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे? इहो किरदारु आहे, इहो हज़ारे दोस्तनि साबित कयो, साबित कदम बीह करे त ही चरिया पुटनि, हिननि सां ॻाल्हाइजे, हिननि खे विहारिजे, हिननि खे सम्झाइजे ऐं हिननि जे ख़दशनि खे दूरि कजे। इहो ई सिराज कासिम तीली राति चवे पियो त मां सिंध जो पुटु आहियां, धरती जे ख़िलाफ़ु कॾहिं न वेंदुसि। त पोइ मूं वटि कहिड़ो जवाज़ आहे? जॾहिं मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां दाबा धमकियूं ॾिनियूं वञनि, पोइ बि मां पंहिंजो ऐलान न वापसि ॾियां। आख़िरकार उहो माण्हू जंहिंजे ख़िलाफ़ु वञूं पिया, उहो अची मजबूर थी करे फ़ोन ते ॻाल्हाए थो। त पोइ त असां वटि दर खुलियल आहिनि ॻाल्हियुनि जा। जेकॾहिं को माण्हू पंहिंजो बयानु वापसि थो वठे, जेकॾहिं तरदीद थो करे, जेकॾहिं वज़ाहत थो ॾिए, जेकॾहिं क्लियरफाई थो करे, पंहिंजी स्टेटमेंट जारी करे, त पोइ त मां वटि त कोई इख़लाक़ी जवाब न आहे उनजो घेराव करण जो। अचो तव्हां, मां कंहिंखे त न रोकियो, तव्हां इहा मुहिम बंदि कयो था, छिके रखो, मां बि तव्हां सां गॾु आहियां। पर धरणे जो ऐलान मुंहिंजो हुयो त वापसि वठण जो अख़्तियार बि मूं वटि आहे। हा, धरणे खां पोइ के सिंध दोस्त मूंसां राब्तो कंदा, के मुंहिंजी मदद कंदा, के मूंसां मुशावरत कंदा, त बिल्कुलु उन्हनि सां मां मुशावरत करण खां पोइ ऐलान कयां। ऐं उन में मां भरपूर ऐलान कया आहियां उन्हनि सां गॾिजी करे, त हू जेको चाहींदा मां उन सां गॾु बीह करे कयां। पर जेकॾहिं तव्हां मूंखे ॾुखे वक़्त में तमाशाई बणिजी ॾिसो था त ही भल कुटिजे, हिन जा माण्हू भल ॿधिजनि, तव्हां वेठा ड्राइंग रूमनि मां ॾिसो पिया, पोइ त मां त पंहिंजा फ़ैसिला पाण करण जो अख़्तियार रखां थो। पोइ तव्हां जेकॾहिं सिंध सां सचायो, मुश्ताक सरकी गदारत, अचो मैदान में, इहा पेप्सी कंपनी मौजूदु आहे, अचो हणो धरणो त ख़बर पए केतिरे 20-100 आहे। ॾिसूं पोइ तव्हां सां इहो सूरती, इहो जेको आहे सिराज कासिम तीली ॻाल्हाए, ॾिसूं था तव्हांखे धरणे को मना करे। धरणे को मना तॾहिं थींदी आहे जॾहिं तव्हांजी ताक़त ऐं वजूद खे तस्लीम कयो वञे। मुंहिंजा 2 सहाफ़ी दोस्त जेके राति अमल में गॾु हुया, वॾा नाला आहिनि, ॿई तमामु वॾा नाला आहिनि। जिन बि जेको आहे इन में इंटरवीन कयो, मुदाख़लत कई मामलनि में, ऐं ॿुधायो त सिराज कासिम तीली कॾहिं बि सिंध धरती जे ख़िलाफ़ु न वेंदो, तव्हां महिरबानी करे धरणो वापसि वठो।
ऐं जेकॾहिं मुस्तक़बिल में अहिड़ी का बुए आई हुन जे बयान मां, हुन जे अमल मां, त तव्हां सां धरणे में असां गॾु साफ़ ई गॾु हूंदासीं कराची जा। मूंसां पुलिस जे 2 ऑफिसरनि ॻाल्हायो, मूंसां कानून लागू करण इदारनि जे 2 ज़िम्मेदार माण्हुनि ॻाल्हायो, जंहिं इहा गारंटी कई त जेका बि ग़लतफ़हमी आहे उहा दूर थींदी ऐं तीली जेको आहे सिंधियुनि जे ख़िलाफ़ न वेंदो, सिंध जो पुट थी करे सिंधियुनि सां गॾु बीहंदो। ऐं जेके बि धरती धणी आहिनि, गबोल, पालारी, ख़ासकेली, जोखिया, चङा मुड़ुस इन्हनि जा कुराड़ा, उन्हनि जी बि रिकॉर्डिंग मौजूदु आहे। उन्हनि बि चयो त इहो अमल सिर्फ़ु रोड रस्ता ठाराइण ताईं आहे, उन में सिंधी वसंदियूं बि शामिल आहिनि। त तूं मुश्ताक सरकी भलनि जे ख़िलाफ़ धरणो, असां कराची जा वारिस जेके आहिनि तीली सां गॾु बीह करे पंहिंजी सिंधी वसंदियुनि में रोड रस्ता ठाराईंदासीं, चाहे उहो NDMA वारा ठाहिनि, चाहे FWO वारा ठाहिनि, जेके बि इदारा आहिनि उहे ठाहिनि। असां इन जी ताईद था कयूं। त ॿुधायो मां पोइ किथे बीठो आहियां? त मूं वटि त ॿियो रस्तो ई न आहे। जॾहिं मूंखे घण रुखिया दबाव अचनि, इख़लाक़ी दबाव, प्रेशर अचनि मूं ते, त पोइ मूं वटि त हिकिड़ी चॉइस आहे त मां हुनजी गारंटी खे क़बूल कयां विच वारनि जी खे, ऐं इन ते नज़र रखां त मुस्तक़बिल में सिराज कासिम तीली कीअं पियो हले। जेकॾहिं असां महसूसु कयोसीं त ही सिंध जी दिलि कराची ते वार करणु चाहे थो, वहदत ते वार करणु चाहे थो, सिंध जो विरहाङो चाहे थो, कंहिंजे हथनि में खेॾणु चाहे थो, त ख़ुदा जो कसम आहे तव्हां सभु तमाशाई ज़रूरु बणिजो। मुश्ताक सरकी पोइ बि मैदान अमल में पाण बीहंदो, इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। त ही असांजी फतेह थी आहे। हिकिड़ी वीडियो मां तव्हां मोकिलींदुसि, चुप करे वियो। हाल हिन खे तमाशनि खे, हिननि खे मज़ो वठणु ॾियो। तरह तरह जा जेके इल्ज़ाम लॻाईंदा आहिनि बार बार, उहे लॻाइनि, उहे इल्ज़ाम लॻाइनि, मज़ो वठनि, उन खां पोइ हुनखे मां पंहिंजे अमल सां जवाबु ॾींदुसि। त जेकॾहिं मुश्ताक सरकी सां चङे अमल में नथा बीहो, तारीफ़ुनि जी नथा कयो, पर पोइ थोरो बि जेकॾहिं असां ॿियो मामिलो वठूं था, को असां सां ॻाल्हाए थो, को वेहे थो, त पोइ तव्हांखे मौक़ो थो मिली वञे। मां तॾहिं मञा तव्हां चङे अमल खे बि ईअं सारायो जीअं तव्हां तनक़ीद था कयो बग़ैर के सबूतनि जे। त मां को तंज़ीम जो अॻवान न आहियां, मां को चेयरमैन न आहियां, न को मां अॻवान आहियां। मां बार बार चवंदो आहियां, इहे मुंहिंजा इनफ़रादी क़दम आहिनि। पोइ कंहिंखे वणनि था, कंहिंखे नथा वणनि। जॾहिं असां सिंध जे लाइ अकेले सिर्फ़ु निकिरूं था दुश्मन सां विढ़ण जे लाइ, जमाली भाइरनि सां मुहाजर विढ़िया दहशतगर्द, त कोन आयो, असां वियासीं। उन्हनि माण्हुनि जेको आहे रासपो ॾेखारियो त असां साईं हाणे हिननि सां ठाह करणु था चाहियूं। त जॾहिं गोलियुनि में हुआसीं त असां हुयासीं, पलांदनि में असां हुयासीं, ठाह में मालिक राज़ी आहे, त पोइ मां छा थो करे सघां? ईअं ई ॿिए के सिंधी खे कराची में को धारियो ललकारे थो त मुश्ताक सरकी हुन टीम थी पहुचे। ही तनक़ीद करण वारा नथा पहुचनि। सिंध जे माण्हुनि खे इहो सम्झणो पवंदो, हिननि खे रोडनि ते आणणो पवंदो। बकवास उहे माण्हू था कनि जिन जा धंधा बंदि थिया आहिनि। ट्रिप ताईं माण्हू, बिशनीगिरी वारा, ऐं उहे माण्हू जेके थाणनि ते ॿध छोड़ सिंधियुनि जी कराइनि था, कंहिंखे ॿधराए पैसा वठनि था, कंहिंखे छॾराए पैसा वठनि था, इहे जोड़ तोड़ ईअं ई सौदागिरियूं कंदा आया आहिनि। उन्हनि जा धंधा शहर कराची में मुश्ताक सरकियुनि जी टीम बंदि कया आहिनि। उन्हनि जे पुछ ते लताई आहे त इहा प्रोपेगेंडा शुरू थी वई आहे। हिकु तरफ़ तव्हां चओ था मुश्ताक सरकी जी कहिड़ी हैसियत, पोइ जॾहिं मुंहिंजी हैसियत न आहे त मूंखे सिराज कासिम तीली पैसा छो ॾींदो? जॾहिं हैसियत ई न आहे, जॾहिं मुंहिंजे आवाज़ में असरु न आहे त मूंसां सिराज कासिम तीली डील छो कंदो? जॾहिं मुश्ताक सरकी जी तव्हांजी नज़र में का औकात न आहे, चीटर माण्हू आहे, त पोइ मुश्ताक सरकी जे धरणे सां कंहिं ते असरु छो पवंदो? तव्हां पंहिंजे कौल ऐं फ़अल ते नज़र रखो। इहो मुश्ताक सरकी जो किरदारु ऐं असरु आहे जो तव्हां सां ॻाल्हाइण वारा माण्हू हाणे तव्हांखे लेखनि ई नथा, छो जो ख़बर आहे त तव्हां ज़ीरो थी विया पंहिंजे लेखे। सिंध सिंध करण वारा घरनि में वेही रहिया आहियो, अलाए छो? हाणे त किरोना बि ख़तमु थी वियो आहे। अचो मैदान कयूं था, मां तव्हांजे कढींदुसि। असांजो दोस्त मुस्तफ़ा सुमरो साहब कराची सिंध जी दिलि कॉन्फ्रेंस करे पियो, ॿिया माण्हू मैदान अमल में आहिनि। ही उहे माण्हू आहिनि जेके हिन वैक्यूम खे फिल करणु चाहिनि था। उन्हनि जी असां भरपूर हिमायत कंदासूं। बाक़ी तनक़ीद करण खे चैलेंज थो कयां त अचो, कुझु बि सबूत खणी अचो त सिराज कासिम तीली बि हिते थो,
जोखियुनि जा चङा मुड़ुस बि हिते थो, गबोलनि जा बि चङा मुड़ुस हिते थो, ख़ासि खेली ऐं पालारनि जा बि हिते थो, उहे ॿई साफ़ ई बि हिते थो। पुछो उन्हनि खां त केतिरा पैसा मुश्ताक सरकी खे वठी ना था। त असांखे यकीन आहे सिराज कासिम तीली कॾहिं बि अहिड़ी ॿी का ॻाल्हि न कंदो जंहिंसां सिंधियुनि जे जज़्बे ते हमिलो थिए, जंहिंसां सिंध जी वहदत ते वार थिए, जंहिंसां महसूसु थिए त सिंध जी दिलि कराची खे धरती खां खसण जी कोशिशि कई वञे, त जेकॾहिं सिराज कासिम अहिड़ो अमल कयो त दमादम मस्त कलंदर असां कंदासूं, तव्हांजो इंतज़ारु न कंदासूं तनक़ीद कंदड़नि जो। असां मैदान में लहंदासूं, भले पोइ केतिरा बि हमला कराइनि, भले पोइ केतिरियूं बि एफआईआरूं कराइनि। मुश्ताक सरकी कंहिंखां बि डिॼण वारो न आहे, इहो असां अमल सां साबित कयो आहे हमेशह। त दोस्त, इहो धरणो असां वापसि वरितो आहे उन सिराज कासिम तीली जी ख़ातिरी खां पोइ, जंहिंमें हू चए थो त मां सिंध जो पुटु आहियां, मूंखां वधीक को सिंधी न आहे ऐं कॾहिं बि मां धरती जे ख़िलाफ़ु न वेंदुसि, धरती जे मफ़ादनि ख़िलाफ़ु न वेंदुसि। हू इहो पियो चए त मां गारंटी थो ॾियां जहिड़े बि माण्हू जो सिंध कराची जो दिलि आहे ऐं कराची खे कॾहिं बि सिंध खां को धार न कंदो, हू अॻु में बीहंदो। ऐं हीउ जेको बि इंफ्रास्ट्रक्चर जो मामिलो आहे, नालनि जो, रोड रस्तनि जो, इहो सिर्फ़ु डेवलपमेंट्स ताईं, चाहे साल में थिए चाहे 2 साल में थिए, इन इंतिज़ामी मामलनि ताईं जेको आहे उहो लुक आफ्टर करण लाइ हुन मुतालबो कयो त फ़ौज जी निगरानी में इहे रोड रस्ता ठाहे कराची खे रिवैम्प कयो वञे, असर नओं तश्कील ॾिनी वञे, हिन जी ॿीहर हिन शहर जी जोड़ जक कई वञे। हू इन मुतालबे ते क़ाइमु आहे। अचे पीपुल्स पार्टी मैदान में, अचनि कॉम्प्रेस साहिबान असांजा मैदान में, अचनि ॿियूं पार्टियूं जेके सिंध दोस्त पार्टियुनि मैदान में अचनि, कंहिं रोकियो आहे? अचो तव्हां पंहिंजो मौक़िफ़ रखो चिटो, अचो अवामी दॿाउ वधाओ। त इन माण्हू खे तव्हां वठी अचो लाइव अची, तव्हां टीवी ते विहारोसि माफ़ी वठे। बाक़ी मूंसां जेको न ॻाल्हायो आहे, जेके विच में मोतबर माण्हू पिया आहिनि राति, उन्हनि खे मान ॾींदे मां इहे धरणे जो ऐलान वापसि थो वठां। ऐं जेके दोस्त इन जी तयारी पिया कनि या जिन मूंखे हज़ारनि में ख़ातिरी कराई पहुचण जी तमामु घणी तयारी हिकिड़े शॉर्ट नोटिस ते, असां कराची में एतिरो सिंधियुनि खे मोबिलाइज़ कयो आहे, एतिरी सिंधियुनि जी सिंध जे तहफ़ुज़ लाइ सिपाहियुनि जी फ़ौज तयारु कई आहे त असांखे हिकिड़े ॾींहं जी बि ज़रूरत न आहे। अर्जेंट में हिकिड़े ॾींहं में असां तव्हांखे हज़ारे माण्हू सिंध जी दिलि कराची में गॾु करे ॾेखारियूं था। इहा असां मोबिलाइज़ेशन करे चुका आहियूं। त असां सिंध जा सिपाही, असां सिंध जे दिलि कराची जा चौकीदार आहियूं। कंहिं बि चोर धारे धाड़ेल खे सिंध जे हक़नि ते वार करणु, चोरी करणु, धाड़ण न ॾींदासूं। तव्हां तसली कयो। ऐं हीअ जेके बि अफ़वाहूं हलनि थियूं त पैकेज 2050 2050 ताईं जो जेको प्लान आहे सॼो कूड़ आहे। त साईं हीअं कराची जो हीअं नक्शो आहे, धाबे जी ताईं आहे, साकरो ताईं आहे, ठठे जो कुझु इलाइक़ो आहे, हेॾो नूरी आबाद आहे, जामशोरो आहे, होॾो हब चौकी आहे, इहो सॼो ड्रामो आहे, तमामु घणो ड्रामो आहे। तव्हां हिनखे ध्यानु न ॾियो। इन जी हक़ीक़त सां का बि हक़ीक़त सां जो तालुक़ु न आहे। सिंध गिदड़नि न आहे खाधी, रिलैक्स थी वियो। असांजी अखि चौकसि आहे हिन ते त इहे सिर्फ़ु मफ़रूज़ आहिनि, अफ़वाहूं आहिनि। हिकिड़े सहाफ़ी जो बयानु आयो त तमामु मोतबर ज़राए से पता चला है कि ये होने जा रहा है, भाई तुम्हें जाके छूट है, जो होने जा रहा है हमें भी मोतबर ज़राए से पता चला है कि सिंध को कोई आँच भी नहीं आने वाली है, तो हम पुरुमीद है। त तव्हां माण्हू रिलैक्स रहो, इन अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियो। हीअ सभु बकवास आहे, ड्रामेबाज़ी आहे। जॾहिं बि सिंध ख़िलाफ़ु अमली क़दम कंहिं खयो ख़िलाफ़ु, त असां बि अमली क़दम खणी उन्हनि खे भरपूर जवाबु ॾींदासूं। सिंध दिलजाए करे सिंध जा वारिस वेठा आहिनि ऐं जागनि पिया, चौकीदारी कनि पिया। लव यू ऑल।